नाज़रीन, शिकारपुर में 8 साल अॻु आपघाती बम हमले में शहीद थी वियल 65 ॼणनि जी वरसी जे मौक़े ते खानपुर में पैदल मार्च कयो वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल मालिक महर जी हे रिपोर्ट। 8 साल अॻु शिकारपुर जे इमाम बारगाह करबला मौला में जुमे जी निमाज़ जे दौरान दहशतगर्दनि पारां कयल खुदकुश हमले में शहीद थियल 65 ॼणनि जी वरसीअ जे हवाले सां शिकारपुर में जलसे में शिरकत जे लाइ खानपुर खां शिकारपुर ताईं मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे ज़िलई सदर असगर अली सेठार, सैयद सादिक अली शाह, मौलवी बहादुर अली सुमरो, ताहिर अली सेठार, मज़हर अली आगानी ऐं कुर्बान शाह काज़मी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पैदल मार्च रैली कढी वई। रैलीअ में शरीक अॻुवाणनि चयो त असां पंहिंजा जेके शहीद हुआ कल्ह बि ज़िंदा हुआ, अॼु बि ज़िंदा आहिनि। असां उनखे ॿुधाईंदा आहियूं, असां पुरमन आहियूं, पुरमन क़ौम आहियूं। हर पंहिंजे इबादत जे लाइ सभु जो अक़लियतनि जो, बिरादरनि जो, ॿियनि जो, सभिनि जो हक़ु आहे। पंहिंजो इबादत करण जो हुयो हक़ु आहे। ऐं उन जे अलावा मां इहो पैगाम ॾींदुमि त जेको असांजा जेके मुनक़ाद प्रोग्राम हुया, जेके एग्रीमेंट जेके थियल हुयूं, मुतालबा हुया, असांजा जल्दी इन शहीदनि जे वारसनि सां मिली करे उहे पूरा कया वञनि मुतालबा। हीअ रैली उन्हनि शहीदनि खे भेटा ॾियण जे लाइ आहे जंहिंखे हालत निमाज़ में अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत जे मुताबिक़ निमाज़ जे दौरान शहीद कयो। उन्हनि जो ॾोह न हो, न को उन्हनि को गुनाह कयो हो, सिर्फ़ु मक़सदु इहो हो त हू अली सां मुहबत कंदा, अहल बैत सां मुहबत कंदा। इन हवाले सां उन्हनि खे निमाज़ जे दौरान शहीद कयो। असांजी अल्हम्दुलिल्लाह 8वीं रैली आहे, वरसी आहे ऐं पैदल रैली इहा हमेशह मामूल मुताबिक़ निकिरे थी पई। ॿियो, असांजे शिकारपुर ज़िले में जेको हुकूमत यकीन दहानी ॾियाई त असां इन शिकारपुर खे अमन जो गहवारो बनाईंदासीं, पर हिन महिल ताईं इंतज़ामिया इन पंहिंजे वाइदे में सची न रही आहे। रैली कढूं था, उन लाइ असां जेको आहे त पुरुमेद आहियूं ऐं ॾींहं क़यामत ताणी असां उन्हनि खे न विसारींदासीं, न विसारियो ई आहे। ऐं हर जीअं साल ताणी असां उन्हनि जूं रैलियूं कढंदा रखंदासीं ऐं असां ज़ालिम खे पैगाम ॾियूं था त असां मज़लूमनि सां गॾु आहियूं। उन्हनि खे तुंहिंजे बम धमाकनि खां, तुंहिंजे फायरिंगनि खां, तुंहिंजे हमलनि खां कोन ॾिठासीं। इहे असांजूं रैलियूं निकिरंदियूं रहंदियूं, असां उन्हनि खे यादि कंदा रहंदासीं। तूं असांजो आवाज़ केतिरी ताणी दॿाईंदे। 8 साल थिया आहिनि असांजी रैली पैदल निकिरंदी आहे शोधा जी यादि खे ताज़ो करण जे लाइ। शहीद असांजो विरसो आहिनि, शहीद असांजे मीरास आहिनि। उन्हनि जी हमेशह असांजी दिलनि में मोहबत आहे ऐं हमेशह उन्हनि जी यादि मल्हाई वेंदी। ऐं जेके गवर्नमेंट सां मुआहदा थिया हुया लिखत में, उन ते कोई बि अमल न थियो आहे हिन महिल ताईं। करबला मौला इमाम बारगाह जे शहीदनि खे भेटा पेश कंदे रैली लबैक यासिन जी सदाउनि सां जेको शिकारपुर तरफ़ रवां दवा। अॻुवाणनि जो वधीक चवणो त 8 साल अॻु शिकारपुर में इमाम बारगाह जुमे जी निमाज़ पढ़ंदड़ मथां जदीद पैरोकारनि दहशतगर्दनि हमलो करे 5 निमाज़नि खे शहीद कयो ऐं 150 निमाज़नि खे ज़ख़्मी करे छॾियो। शहीद अॼु बि ज़िंदा आहिनि, यज़ीदनि जा पैरोकार मुर्दाबाद आहिनि। कैमरामैन अली मुर्तज़ा शाह सां गॾु अब्दुल मालिक महर, आवाज़ TV न्यूज़ खानपुर।